इसराइली हमलन में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 306 फ़लस्तीनी शहीद, मजमूई अंग 11,000 खां वधी वियो। 29,000 खां मथे ज़ख़्मी, स्कूलनि अस्पतालुनि जे भरपासे में बमबारी, रिहाइशी इमारतुनि खे निशानो बणायो वियो। ख़ान यूनिस में इसराइली वहशानी बमबारी सबबि वधीक 2 मस्जिदूं शहीद, ग़ज़ा जूं अस्पतालूं ऐं तिबी मर्कज़ तक़रीबन गैर फ़ाल थी विया। फ़लस्तीनी सिहत वारी वज़ारत जो चवणु आहे त इसराइली बमबारीअ सबबि शहीद थियलनि में 4,412 ॿार पिणु शामिल आहिनि। अमेरिका ऐं इसराइल उत्तर गज़ा में रोज़ानो 4 कलाक जंग में वक़फ़े ते इतफ़ाक़ करे वरितो। व्हाइट हाउस पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त जंग में वक़फ़नि दौरान का बि फ़ौजी कार्रवाई न थींदी। हमास इनकार कंदे चयो त इसराइल सां अञा ताईं को बि मुआहिदो नाहे थियो। ॻाल्हियूं जारी आहिनि, मुआहिदो थियो त ऐलान कयो वेंदो। इसराइली बचाव वारे वज़ीर जो चवणु आहे त यर्गमालिन जी आज़ादीअ ताईं जंग बंदी न थींदी। फातिमा फरड़ो केस, DNA में फातिमा सां 1 खां वधीक जाबदारनि पारां ज़्यादतीअ जी तस्दीक़। सिहत खाते जे निगरान सूबाई वज़ीर डॉक्टर साद ख़ालिद नियाज़ चयो आहे त लम्स जामशोरो जे लेबॉरेटरीअ मां DNA टेस्ट में निगरीअ सां ज़्यादतीअ जी तस्दीक़ थी आहे। निगरीअ सां ज़ातीअ जा नमूना पंजाब मोकिलिया विया हुआ, जितां नाकारी रिपोर्ट आई हुई। निगरान सूबाई वज़ीरनि पारां फातिमा फरड़ो केस में DNA रिपोर्ट खे तकरारी बणाए छॾियो। गुज़िरियल ॾींहुं कानून वारे वज़ीर उमर सुमरो लाहौर मां आयल DNA नतीजनि खे हाकारी SSP खैरपुर नाकारी करार ॾिनो। अॼु वरी सिहत वारे वज़ीर डॉक्टर साद ख़ालिद नियाज़ बि लाहौर मां आयल नतीजनि खे नाकारी करार ॾिनो, पर लम्स मां आयल नतीजनि में फातिमा सां 1 खां वधीक जाबदारनि पारां ज़्यादती जी तस्दीक़ कई। सूबाई वज़ीरनि जे टकराव सां भरियल बयाननि नवां मुंझारा पैदा करे छॾिया। मक़तूल निगरी फातिमा फरड़ो जे वारसनि पुलिस ऐं सिहत खाते ते बेइतमादी ज़ाहिर करे छॾी। फातिमा जी अमर शबनम ऐं वालिद नदीम फरड़ो चयो आहे त अॻे ई चयो हुयो त सिहत खातो पीरनि सां मिलियल आहे, उहो सही रिपोर्ट न ॾींदो। सिंध जे निगरान वज़ीर खे पंजाब मां रिपोर्ट मिली हूंदी तॾहिं ई हुन बयानु ॾिनो आहे। असांखे पुलिस जेको बयानु ॾिनो उन ते यकीन आहे, निगरान हुकूमत ते एतमाद आहे। उमीद त इंसाफ़ फ़राहम कयो वेंदो। PTI चेयरमैन जी फ्रंट पर्सन जी मिल्कियत में होश उॾाईंदड़ इज़ाफ़ो। फरह गोगी जी ज़ाहिरी ऐं गैर क़ानूनी असासनि में 2017 खां 2020 ताईं 4,520 मिलियन रुपयनि जो वाधारो थियो। PTI चेयरमैन जी फ्रंट पर्सन फरह गोगी जी करप्शन जी होश उॾाईंदड़ दास्तान साम्हूं अची वई। रुॻो 3 वरियनि में फरह गोगी जी ज़ाहिरी असासनि में 420 सैकड़ो ऐं गैर ज़ाहिरी असासनि में 15,300 सैकड़ो इज़ाफ़ो थियो। SECP जे रिकॉर्ड मूजिबि फरह गोगी केतिरनि ई कंपनियुनि में भाईवार आहे। ICC क्रिकेट वर्ल्ड कप जी 41 मैच न्यूज़ीलैंड श्रीलंका खे शिकस्त ॾेई छॾी। श्रीलंका खे हाराए कीवीज़ पाण लाइ सेमीफाइनल जो रस्तो सवलो ऐं पाकिस्तान लाइ ॾुखियो बणाए छॾियो। पाकिस्तान खे सेमीफाइनल में पहुचण लाइ इंग्लैंड खे वॾे मार्जन तां हाराइणो पवंदो। अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़। हेडलाइंस वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।